अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 7 डिसंबर ऐं ट्यूसडे। सो हिते मां सुबुह जो कटिंग कंदी रहियमि। 9:30 थिया आहिनि हिन महिल। हाणे ज़हरा वई कमु करे त ही पिंक सॼा पार्ट्स मां कटे वई आहियां। ॿिया कलर्स पोइ कटींदमि इंशाल्लाह। छो त मां हिते रखिया ई इन लाइ त जीअं थोरो थोरो जेतिरी देरि मां हिते वेठी आहियां टीवी ॾिसण महिल या कंहिं बि वजह खां वेहां थी त पोइ हिकिड़ो ॿ करे कटियां थी। सो ही जेको सिलसिलो आहे उहो इलाही देरि हलण वारो आहे। ऐं उन खां सवाइ किचन जो उहो ई सीन आहे जेको रोज़ु सुबुह जो हूंदो आहे। हिते मां सुबुह जो ज़हरा जो हूंदे गोभी कटे छॾी, हिनखे हाणे मां धोई ऐं थोरो बिल्कुलु थोरे पाणी में कचो पको बॉइल करे छॾींदमि, छो त मूंखे अॼु नाहे पचाइणी या राति पचाईंदमि। सो बजाए हिन जे त असां एज़ इट इज़ रखी छॾींदा आहियूं त ही मथां आस्ते आस्ते जीअं मेरी थियणु शुरू थी वेंदी आहे, पारूथी थी वेंदी आहे। त इन करे मां कटे हिनखे बिल्कुलु थोरे पाणी में बॉइल कंदमि, शायदि राति पचायां या सुभाणे पचायां, कुझु चई नथी सघां। ऐं पालक जेका बि असां राति जो कटे बॉइल कई त राति गरम ई त असां उनखे जेको आहे हिसा न ठाहियासीं। सो सुबुह जो ई नंढा वॾा सभु हिसा ठाहिया अथमि। हाणे हीअ वेंदा फ्रीज़र में, हिनखे रखंदमि बॉइल करण लाइ। ऐं उन खां पोइ मां हिते इहे मेथी ऐं सुआ कढी रखिया आहिनि। मेथीअ खे असां सिंधीअ में चवंदा आहियूं हुरबो। सो हुरबो ऐं सुआ इहे मां कटींदमि हाणे वेही, ऐं उनखां पोइ इहे बि फ्रीज़र में वेंदा, छो त इहे पालक सां गॾु पचंदा। इहो कम जो सिलसिलो हलंदो रहंदो। तक़रीबन 1.25 कलाक थियो आहे, लाइट हली वई आहे ऐं मां टाइम ज़ाया कोन कयो आहे। मां हे सुआ त अॻु में ई साफ़ु करे ऐं धोई रखिया हुआ। मेथी अञा मां कयां पई साफ़ु त लाइट हली वई। सो उन में एॾी गप हे ऐं एॾो गाह हे सन्हो, त पोइ वरी मां सोचियो लाइट अचे त पोइ थी मां हिनखे कंप्लीट कयां। सो हीअ अधु साफ़ु करे हिते ई छॾे ॾिनी आहे। उनखां सवाइ थांव अंदरि करे छॾियमि। मंझंदि जो मां पचाईंदमि चणनि ऐं पटाटनि जो पुलाउ। सो चांवर भिॼाया अथमि। चणा कल्ह सुराण ठाही हुई चाट, त मां हुनखे चयो त थोरा बचाए छॾिजांइ पुलाउ जे लाइ। त 1 गिलास चांवरनि जो पुलाउ, बल्कि 1 खां बि घटि, असां 2 ॼणियूं खाईंदियूं आहियूं। सो हिते मां इन बंदि लाइट में मसालो वसालो ठाहे पटाटा विझी हे रेडी थी वियो आहे। हिनखे कयां थी हाणे ॿाहिरि बंदि, ऐं चांवर भिॻा पिया आहिनि। जॾहिं टाइम थींदो त बसि मां हिन में छोला ऐं चांवर गॾु विझंदमि, छो त छोला पहिरियों खां ई बॉइल थियल आहिनि। हुनखां अलावा गोभी बॉइल थी वई हिते। सो इहा बि बसि डिसाइड कयो अथमि त राति जो पचाईंदमि, छो त साई थूम बि वठी आई आहियां, मच्छी पई आहे, त उन सां गॾु यार ॾाढो मज़ो ॾींदी। ॿियो त थांव अंदरि कंदे मूंखां हिकिड़ो मग भॼी पियो। बसि इन इलाही राजून इन जी हयाती खुटी त इहो टुटो। सो पर ही अजीब वरी थो भॼे। ही अजीब हिकिड़ो आर्टिस्टिक पीसो जेको हाणे वरी मूंखां भॼी पियो, छो त हिन में क्रैक पइजी वियो पहिरीं। सो मां हे रखियो आहे संभाले त मां हिनखे कंहिं पंहिंजे क्राफ्ट में यूज़ कंदमि। जीअं बि यूज़ कंदमि उहो तव्हां ॾिसी सघंदव। सो हिन में पहिरियों ॾार हुयो ऐं हिकु दफ़ो ॿीहर मुंहिंजे हथ मां किरी वियो, पोइ 2 अधु ई थी वियो। सो ॾिसां थी हिनखे संभाले थी रखां, छो त ॾाढो ईअं सुहिणो ऐं प्रॉपर कटियल पियो लॻे मूंखे। बहरहाल हे त गॾिजी वेंदो, बाक़ी त ॾाढा नंढा नंढा टुकर थी विया आहिनि। सो इहो हाल अहिवाल आहे। ऐं हाणे वेठी आहियां मां कुझु डाउनलोडेड वीडियोज़ वेठी थी ॾिसां, छो त मां इलाही सारो कमु त करे चुकी आहियां। हिते जेको बि मूंखे मंझंदि जो करिणो हो हे अध में रहिजी वियो आहे। लाइट ईंदी त पोइ हिनखे कंप्लीट कंदमि। सो हिन महिल ताईं जो हाल अहिवाल इहो आहे। 11:30 थिया आहिनि ऐं लाइट अञा कोन आई आहे। मां सना थुला घणा ई कम करे बेज़ार थी हाणे ॿाहिरि निकिरी आई आहियां ऐं सोचियमि त थोरो पंहिंजे प्लांट्स जो हाल अहिवाल वठां। जनरेटर जो आवाज़ु ईंदो हूंदो तव्हांखे, ऐं मूंखे जनरेटर जे हिन कोड़ खां सख़्तु चिड़ आहे। हैदराबाद में असां वरितोसीं जनरेटर, असां सभु एॾा उन मां परेशान थियासीं जो फाइनली असां उहो जनरेटर विकिणी छॾियोसीं। सो बसि हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी चॉइस आहे। असां त ईअं ई इन हाल में ॾाढा ख़ुशि आहियूं। इहो वक़्तु बि गुज़री वेंदो आहे। सो सोचियमि त हिननि जो हाल अहिवाल वठां त पोइ वरी तव्हां सां बि शेयर कयां यकीननि। सो गॾु मां हिननि सां घुमंदी रहंदी आहियां। ऐं हिन में त अजीब मक्खियूं आहिनि। हिकिड़ी तव्हांखे मक्खियूं थी ॾेखारियां, हे ॾिसजो। हिननि खे जे हथु लॻी वियो न त हे हणी मूंखे असुलु चरियो करे छॾींदियूं। रोशनी त उॾरी न अचनि। हे माखीअ जूं मक्खियूं बि न आहिनि, पर हिननि 1-2 दफ़ो मूंखे ॾंग हयां आहिनि। मुंहिंजी तोबा एॾो तेज़ ॾंग अथनि जंहिंजी हद न आहे, साड़े थी छॾनि। सो प्लांट बि मुंहिंजो हे सुकंदो थो वञे, अलाए हिननि मक्खियुनि जे करे अलाए छा। बहरहाल के फ्रेश अथसि शाखूं, पन बि के फ्रेश अथसि, ऐं हे जिन में हिननि मक्खियुनि घर ठाहिया आहिनि इहे सुकल आहिनि। तो मां हिननि खां ॾिजंदी आहियां मक्खियुनि खां इलाही। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त नेचर, अगरि माण्हू नेचर लवर आहे इहो सभु कुझु त फेस कंदो न।
इहे शयूं हिते ई रहंदियूं आहिनि इन्हनि ई ॿूटनि में वणनि में। सो हे हाल अहिवाल आहे हितां जो। हवा अॼु थधी आहे, अॼु सीउ हुयो। अॼु मुंहिंजी दिलि पई चए त राति जो मां सवड़ पायां, छो त सवड़ इन करे बि त मां फुल पको हलाईंदी आहियां। हे मुंहिंजो ॾाढ़ूं जो ॿूटो, अलाए वण आहे, अलाए ॿूटो त वण त न आहे प्रॉपर, हीअं हिकिड़ो झाड़ आहे वॾो। सो एतिरो हे यानी सुबुह जी सफ़ाई थियल आहे, उनखां पोइ हे एतिरो सारो हिन महिल कचिरो आहे, जंहिंखे मां कचिरो न चवंदी आहियां, पर यानी पन कंटिन्यू छॾनि था, छो त इहे सॼा हुन में सरव में ऑटम में कमज़ोर थी वेंदा आहिनि, उनखां पोइ सॼो सियारो किरंदा रहंदा आहिनि। ऐं सियारे खां पोइ जॾहिं बहार ईंदो त वरी सभु नवां सवां थी फिटंदा। त हीअ मुंहिंजी प्यारी निम, अलाए छो मूंखे निमनि सां ॾाढी मोहबत आहे, ॾाढी निम जे वण सां। सो जॾहिं हिन घर में आयासीं त हीअ निम बि तक़रीबन सफ़ा सनी धागे जहिड़ी 1 फुट जेतिरी हिते फुटल हुई। त पोइ मां हिनजी हिफ़ाज़त कई, संभालियो, हुनखे रसी ॿधी रखियमि त जीअं किरे न। हाणे माशाल्लाह मुंहिंजे मथे वारी छित ते 2nd फ्लोर ते बि पहुचे थी। उनखां पोइ ॿी ॿाहिरीं निम जो तव्हांखे हाल अहिवाल ख़बर आहे, जेका पाणी फुटी वई, अलाह जी महिरबानी सां हाणे हीअ बि 3 निम आहे। सो इनशाला हीअ बि ॿाहिरि शिफ्ट कंदमि, छो त ज़ाहिर अंदरि त जाइ कोन्हे का। ॿियो मूंखे आइडिया आयो आहे त हीअ जेका वल आहे इहा आहे ॻाढ़नि गुलनि वारी। हिन जा गुल ॻाढ़ा आहिनि, थींदा आहिनि, हीअ मथे वधे थी माशाल्लाह। पोइ सोचां थी त हिनखे बि कढी ॿाहिरि क्यारीअ में हणां, त हुनखे स्पेस घणी मिलंदी हुनजी रूट खे, त वधंदी। ऐं वरी विसरां थी, अलाए कंहिं सुवाल कयो त तव्हांजी क्यारी जेका आहे घर जे साम्हूं छो आहे, घर जी भित सां छो न आहे। सो ॿाहिरि हलूं था, हीअ क्यारी मुंहिंजे घर जे साम्हूं आहे, हर कंहिंजी आहे। ॾिसो हुते उन्हनि जी बि आहे, भरिसां वारनि जी, हेॾां वारनि बि पंहिंजी ठाराई आहे, पर पोखियो कुझु न आहे। ठीकु आहे। सो इहा असांखे स्पेस मिलियल आहे त असां हिनखे यूटिलाइज़ कयूं, किन न बि कयो आहे त ख़ैरु आहे। ऐं हीअ जेका आहे न, हीअ आहे मुंहिंजे घर जी भित सां। हिन में ऑलरेडी एॾा ॿूटा लॻल आहिनि माशाल्लाह, जेके बिल्कुलु तव्हां ॾिसो टॉप ते था पहुचनि। हीअ निम मुंहिंजी ॿाहिरी, हे हसीन ख़ूबसूरत ॻाढ़ा गुल, नाला सभिनि जा मां यादि कंदी आहियां, सर्च कंदी आहियां, पोइ मूंखे यादि न रहंदा। त हीअ असांजी ॿाहिरीं क्यारी आहे, जेका असांजे घर जी भित सां गॾु आहे, ऐं हूअ असांजे घर जे साम्हूं आहे। हर कंहिं घर जे साम्हूं माण्हू पंहिंजी स्पेस पाण यूज़ करे था सघनि। सो मां इहा ईअं यूज़ कई आहे, जो तव्हां सभिनी जीअं ॾिठी आहे। 12:30 थिया आहिनि, 2.5 कलाक थी चुका लाइट वए खे, ऐं कोन आई आहे अञा ताईं। सो मां अची वियमि हिते फाइनली, त चणा बि कढी आयमि, ॾही कढी आयमि, ऐं मां पचायां थी हाणे पुलाउ। सो हाणे खां पचाईंदमि त 1 बजे ताईं पची वेंदो, उनखां पोइ खाई पी नमाज़ बि पढ़ी छॾींदमि। लाइट जी मर्ज़ी आहे हाणे अचे न अचे। अॼु मुंहिंजी ॾाढी मर्ज़ी हुई त मां कुझु कमु कयां हा, यानी कुझु क्रिएटिव, कुझु वीडियो ठाहियां हा, कुझु पेंटिंग्स कयां हा। इलाही मुंहिंजो मूड हुयो, पर हाणे अलाह करे त लाइट त अची वेंदी ख़ैर, पर मूंखां कमु कोन थींदो, मुंहिंजो मूड ख़राबु थी चुको आहे। कमु न हूअं त ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह। सो हीअ मां हाणे पचाईंदमि पुलाउ, फाइनल कंदमि, उनखां पोइ खाई पी ऐं नमाज़ पढ़ंदमि। ॿियो कुझु नथो करे सघिजे, त इहो ई कमु थी वञे हिकिड़ो, टाइम वेस्ट न आहे करिणो बिल्कुलु बि। भेनरुनि सां ॻाल्हायमि फ़ोन ते, यानी उहो बि मुंहिंजो 1 कलाक खनि सभिनी सां ॻाल्हाइण में लॻो। बहरहाल ज़िंदगी रवां दवा आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिकु थियो आहे ऐं मुंहिंजो पुलाउ आहे रेडी, पर अञा हिनखे थोरे दम जी ज़रूरत आहे। 5 मिंट ॿिया दम ॾींदीमांसि, उनखां पोइ मां कंदमि वेही लंच। ऐं ॿी ॻाल्हि त हिन पुलाउ जी रेसिपी अवेलेबल आहे, चणनि ऐं पटाटनि जो पुलाउ, सर्च कंदो तव्हांखे मिली वेंदी। सो टेस्ट कंदमि त दम आयो आहे या न आयो आहे। 3:30 थिया आहिनि, लाइट अञा न आई आहे। ख़बर पई त बिजलीअ जो कोई मेंटेनेंस जो मसइलो आहे, तंहिंजे करे इहा अञा देरि सां ईंदी। सो मां मेथी वेथी सुआ कटे ऐं हाणे थोरी देरि हिते अची उस में वेठी हुअमि, उस आहे अञा। ऐं उनखां सवाइ बसि हिते टाइम स्पेंड थी कयां कुझु देरि, ॿियो कुझु नथो करे सघिजे। अॼु जो ॾींहुं तक़रीबन जेको आहे ईअं ई गुज़री वियो। ख़ैर कमकार त थिया, रूटीन वारा थिया, पर जेको मां कुझु एक्स्ट्रा बि करणु चाहियां उहो कोन थी सघियो। सो बसि वक़्तु गुज़ारियूं था जेसि ताईं लाइट अचे। 5:30 थिया आहिनि ऐं मां वॉक करे वापसि आई आहियां। 5 बजे तक़रीबन वॉक ते वई हुअमि, मच्छी कढी रखियमि त गोभी ऐं मच्छी पचाईंदमि। ऐं लाइट जेका आहे उहा पूरे 5 बजे आई। उहो मेंटेनेंस जो जेको बि कमु हो उहो ख़तमु थियो, उनखां पोइ लाइट आई। हाणे मां थोरी देरि रेस्ट कंदमि, पोइ सांझी नमाज़ पढ़ी वरी किचन में ईंदासीं रात जी मानी पचाइण लाइ।
हिते मां ॿोड़ खे दम ॾिनो आहे। गोभी त अधु कची पकी हुई, मच्छी भुञी मथां विझी, बहरहाल इन जी बि रेसिपी अथव अगरि ॾिसणु चाहियो त। सो हिते ॿोड़ पचंदो रहंदो। ऐं हिन पासे हिते सुराण शुरू कई आहे थूम छिलणु। कल्ह काफ़ी देरि थी वई त कोन छिली, सो हाणे मां बि हिन सां गॾु बीहंदमि हिते। असां इहा कंदासीं थूम छिले कटे रखंदासीं। ऐं अॼु जो व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां, कचहरी नथी कयां छो त कमु इलाही आहे। सॼो ॾींहुं असांजो कुझु ईअं ई गुज़री वियो उबतो सुबतो। सो अलहमदुलिल्लाह ख़ैर जो ॾींहुं गुज़रियो, लाइट अची वई, जेके मसइला हुया बिजली वारनि जा हल थी विया। त असां हाणे कमु कंदासीं। तव्हां खां मां मोकिलायां थी इंशाल्लाह, ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। अलाह भाई।